أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. القارعة ما القارعة وما أدراك ما القارعة يوم يكون الناس كالفراش المبثوث وتكون الجبال كالعهن المنفوش فأما من ثقلت موازينه فهو في عيشة راضية وأما من خفت موازينه فأمه هاوية وما أدراك ما هي نار حامية. صدق الله العظيم. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मेहमान रमज़ान जी 12 इफ्तार जी ट्रांसमिशन में आऊं तांजो मेज़बान आमिर शाह ऐं मूंसां गॾु आहे किरण मीर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। किरण कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु। तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। मुबारक हुजनि तव्हांखे अॼु जे रोज़े जूं माशाअल्लाह सां साईं सभिनीनि खे मुबारक हुजनि जेके जेके असांजी ट्रांसमिशन ॾिसनि पिया, जेके ॾिसंदा अचनि पिया ऐं जेके इंशाअल्लाह अॼु खां असांखे जिन जॉइन कयो आहे उन्हनि सभिनीनि खे मुबारक हुजनि रमज़ान शरीफ़ जूं। अॼु 12 इफ्तार आहे ऐं अॼु माशाअल्लाह सां ईअं चइजे त हिकिड़ो ख़ूबसूरत ॾींहुं बि आहे। अगरि पाण कराची में वेठा आहियूं हींअर ऐं बारिश वारा माहौल बि हाणे छो सुबुह साण तव्हां सहरी खां पोइ जेको ॿारनि जे स्कूल वारो टाइम हूंदो आहे न उन टाइम ताईं ॾाढो मौसम ज़बरदस्त हो। पोइ हाणे ॿुधो आहे त बलोचिस्तान में बि बारिशूं पवनि पियूं, पंजाब में बारिशूं पवनि पियूं। सो हीअ हूअं ई रहमतुनि जो महीनो आहे, बरकतनि जो महीनो आहे। त हिन में अलाह साईं जी तरफ़ खां हर तरीक़े सां रहमत वसंदी। सो बसि अलाह साईं इंशाअल्लाह ख़ैर आफ़ियत सां बक़ाया जेके रोज़ आहिनि उहे बि अलाह साईं मदे। अॼु हिकिड़ी ॿी बि असांजो तमामु बहितरीनु दोस्त आहे, कुलीग आहे, नंढनि भाइरनि वांगुरु आहे, यासिर शोरो। उनजी मदर जी बि अॼु डेथ थी वई आहे। अल्लाह पाक उन्हनि जा दर्जात बुलंद करे, यासिर वारनि खे, उनजी फैमिली खे, उनजे भाइरनि खे सबर अता करे। तमामु बहितरीनु औरत हुई ऐं असीं जॾहिं बि असांखे यादि आहे त असीं यासिर वटि वेंदा हुआसीं कॾहिं बि त हू ॾाढी रिस्पेक्ट बि ॾींदी हुई ऐं एॾो असांजे ख़ातिर तवाज़ो कंदी बहितरीनु तरीक़े सां। सो चवण जो ॻाल्हि बेसिकली इहा आहे जो हिकिड़ी नंढड़ी डॉक्टरनि जी ग़फ़लत जे करे उन्हनि सां इहो थोरो इंसिडेंट थियो आहे। सो डॉक्टर हज़रात खे बि हिकिड़ी गुज़ारिश कंदासीं त बिल्कुलु असां पहिरें ॾींहं खां इहो चयूं पिया त तव्हां वटि कमाइण जा 11 महीना ॿिया आहिनि, हिन महीने में थोरो कंहिंजी फीलिंग्स नोटिस कंदा कयो त हू कंहिंजी माउ आहे, कंहिंजी भेण आहे, कंहिंजी ज़ाल आहे, कंहिंजो छा उनजो रिलेशन हूंदो उन सां। तव्हां त पंहिंजो हिकिड़ा बिल भरियो छॾियो, बिल ॾियो छॾियो त एडमिट कयो। जीअं तव्हां शेयर कई मेकअप रूम में त तव्हांजी मदर सां बि ईअं थियो कोविड वारे टाइम में। यकदम तव्हां इहो न सोचो। ॾिसो आख़िर में तव्हांखे जॾहिं अलाह वटि हाज़िर थियणो आहे त तव्हां वटि हिकिड़ो सिर्फ़ु कफ़न हूंदो, सिर्फ़ु उहो बि कंहिं ॿियो को तव्हांखे वठी ॾिनो हूंदो, की तव्हांजो पंहिंजो कोन हूंदो, उहो बि कंहिं ॿियो ॾिनो हूंदो तव्हांखे। सो सभु शइ हिते रहिजी वेंदी हुई,
सभु शइ हिते रहिजी वेंदी रहे नालो अलाह साईं जो ख़ाली हथ आया ऐं ख़ाली हथ ई वेंदा सो हिन दुनिया जे चंद ॾींहंनि जे लवाज़मात जे करे चंद ॾींहंनि जे मज़े जे करे चंद ॾींहंनि जी हिकिड़ी तव्हांजी एंटरटेनमेंट जे करे तव्हां खोड़ सारियुनि फैमिलियुनि खे खोड़ सारनि घरनि खे तबाह त न कयो बर्बाद त न कयो सो असांजी हिकिड़ी इहा ई चवंदासीं त दुआ ई करे सघूं था तव्हां सभिनी जे लाइ असीं त हाणे चई बि थकी पिया आहियूं पर दादा जेकॾहिं असांखे वाकई परमिशन हुजे न ऐं स्पेशली मूंखे परमिशन हुजे त मां इन हॉस्पिटल जो नालो ज़रूरु खणा पर ज़ाहिर आहे कुझु शयूं हूंदियूं आहिनि जो असां नाला न खणी सघंदा आहियूं हिते हर कोई अक़लमंद आहे माशाअल्लाह असां हर कंहिंखे अवेयरनेस आहे हाणे त किथे वञिजे किथे न वञिजे पर हितां जूं न हुई बि कंप्लेंट्स ॾाढियूं थियूं अचनि ही बेसिकली प्राइवेट हॉस्पिटल्स जेतिरियूं बि आहिनि न इवन सरकारी हॉस्पिटल्स जो बि इहो ई ॾिसो माण्हू छो वेंदो आहे प्राइवेट हॉस्पिटल्स ॾांहुं त इन करे जो सरकारी में इलाज सुठो ई कोन्हे को इन करे हू प्राइवेट ॾांहुं मूव कंदा आहिनि प्राइवेट हॉस्पिटल्स ॾांहुं मूव कंदा आहिनि सुठा डॉक्टर्स आहिनि इलाज सुठो थी वञे अच्छा वरी इहे सभु वॾा डॉक्टर जेके प्राइवेट में वेंदा आहिनि बेसिकली इहे सरकारी में फ्री में इलाज कंदा आहिनि सो हू पंहिंजो क्लिनिक्स कंदा आहिनि पंहिंजूं सो पंहिंजो दुकान सजाइण जे लाइ इन करे प्राइवेट हॉस्पिटल्स में वेंदा आहिनि छो उते ख़बर आहे उते हू टोकन ते 30 रुपए में चेक कंदा उते उन ई मरीज़ खे वरी चवंदा त शाम जो आउं हेॾां हिन क्लिनिक में वेंदो आहियां 2500 3000 4 2500 वारो त असांजे ज़माने में हो हाणे त 5000 6000 सो इहो उन्हनि जूं फीस आहिनि वरी उन खां पोइ खामखां जूं रिपोर्टूं लिखी ॾेई छॾींदा आहिनि न डॉक्टर लिस्ट ठाहे ॾेई छॾींदा आहिनि ही बि कयो ही बि कयो ही बि कयो इहो कोन सोचींदा त भला ही अफोर्डेबल आहे बि या न केतिरी हिन जी सैलरी हूंदी असां त हिनखे 50-60 हज़ार जी जेको आहे लख रुपए जी असां हिनखे टेस्टूं लिखी ॾेई छॾियूं उहो अॻियां कराए बि सघे थो या न ऐं कमु हूंदो 5 मिंटनि जो सपोज़ माना हिकिड़ी नंढड़ी एग्ज़ाम्पल ॾियां केरु अगरि किथे पेन आहे कंहिं इंसान खे अगरि उहो इंजेक्शन हणण जे लाइ वियो आहे हॉस्पिटल त उनखे पहिरीं ॾिसंदा त हुनजी पर्सनैलिटी कीअं आहे ऐं उन सां गॾु आयो केरु आहे जज कंदा पोइ चवंदा त ठीकु आहे हाणे हिनखे इंजेक्शन हणूं था पर हिनखे 8 कलाकनि जे लाइ असीं थोरो हुन में रखंदासीं ऑब्जर्वेशन में रखंदासीं तेसिताईं बिल ठाहे वठूं असां पंहिंजो तेसीं ताणी असीं पंहिंजो बिल ठाहियूं पोइ 8 कलाक वरी 8 ॾींहंनि में कन्वर्ट थी वेंदा आहिनि सही ॻाल्हि आहे हा 8 ॾींहंनि में सो अलाह साईं असांजे बेसिकली ख़बर अथव चेक एंड बैलेंस सही कोन्हे को असांजा डिपार्टमेंट्स हेल्थ डिपार्टमेंट सही हुजे उहो अगरि ॾींहुं राति इन्हनि शयुनि ते कमु करे हड़ताल में इन्हनि सां फ़ाइदो कोन्हे को भई तव्हां मसीहा आहियो डॉक्टर्स वकील पुलिस वारा इहे असां आवाम जी ख़िदमत जे लाइ आया आहिनि त ख़िदमत कयो असांजी तव्हां मतिलबु असीं टैक्स पेयर आहियूं त तव्हां असांजी नौकिरी कयो असांजी तव्हां नौकिरी सरकार जी त बिल्कुलु आहे तव्हांजी पर तव्हांजो कमु आहे पहिरीं असांखे लुक आफ्टर करणु सही तरह डॉक्टर असां वटि सभु ईअं चइजे त अलाह माफ़ करे मौक़े जी तलाश में त मौक़ो मिले त असीं हिनखे कुहूं इलाज न कयूं कुहूं हिनखे पर तव्हां इहो बि त ॾिसो न हिकिड़े वक़्त में अगरि 4 खां 6 बि वेहे थो डॉक्टर त 100 खां मथे पेशेंट्स तो ॾिसे पियो बाबा तव्हां छो था ॾिसो छाजी तव्हांखे बुख आहे तव्हां ओतिरा पेशेंट्स ॾिसो जेके तव्हांजा 4 खां 6 वारो टाइम था कवर करे सघो उन में हू पंहिंजे लालच में वधि खां वधि पैसा कमाइण जे चक्कर में 100 खां मथे जेको आहे पेशेंट्स ॾिसंदा पोइ उनजी ट्रीटमेंट सही कंदा न कंदा कुझु जेको आहे उन्हनि खे दवाऊं अहिड़ियूं लिखी ॾींदा जो हू रिएक्शन करे वञनि बहरहाल अलाह से सभिनीनि खे हिदायत ॾे बिल्कुलु ही बरकतुनि वारो महीनो आहे ऐं थोरो मिड़ई अलाह खे बि राज़ी कयो दुनिया खे राज़ी करण सां को फ़ाइदो कोन्हे अलाह खे राज़ी कयो सो अॼु जी ट्रांसमिशन बि ज़बरदस्त थींदी हमेशह वांगुरु ऐं अॼु हमद बारी ताला सां आऊं स्टार्ट वठां थो अॼु कोशिशि कईसीं त असांजो त हाज़िरी पहिरें अशरे में पढ़ीसीं हमद असांजो हाणे ॿियो अशरो आहे त ॿिए अशरे में पढ़ूं तमामु बहितरीनु अशार आहिनि हिन हमद जा सो उमेदु थो कयां त तव्हां सभई क़बूल पाईंदा कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है वो ही खुदा कोई तो है जो निज़ाम हस्ती
चला रहा है वो ही खुदा है, दिखाई भी जो न दे नजर में, जो आ रहा है वो ही खुदा है, वो ही खुदा है, वो ही खुदा है, वो ही खुदा है। तलाश उसको न कर बुतों में, वो है बदलती हुई रुतों में, जो दिन को रात और रात को दिन बना रहा खुदा है। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। ऐं ही कलाम बि जग मशहूर कलाम आहे नुसरत फ़तेह अली ख़ान साहिब जो। ऐं हिन जो शाइर बि मूंखे कंहिं ज़माने में यादि हूंदो त हिन जी शाइरी कंहिं इहा लिखी आहे, पर इनशाला हिन शो जे दौरान ई इंशाल्लाह यादि अची वेंदो इनशाला। ऐं स्पॉन्सर्स बि आहिनि असां सां गॾु। ऐं हाणे नारियल मामूल जी नशरियात जी तरफ़ हलंदासीं। मामूल जी नशरियात जी तरफ़ हलूं था, बिल्कुलु। स्पॉन्सर्स मां तव्हांखे ॿुधायां थी, पर उन खां पहिरियां हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे जेका मां तव्हां सां शेयर ज़रूरु करणु चाहींदसि। त जीअं तव्हांखे ख़बर आहे त ख़ैर सां रमज़ान जो बाबरकत महीनो आहे, रहमतुनि जो महीनो आहे, त असां तव्हांखे रमज़ान जी हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, पर असांजो हिकिड़ो फ़र्ज़ बि आहे त तव्हांखे असां आगाह बि कयूं त जेको असांजे मुल्क में या असांजे शहर में या असांजे आसे पासे में जेको हली रहियो आहे तव्हांखे उनजी अवेयरनेस ज़रूरु ॾियूं। हिकिड़ी अॼु न्यूज़ में मां हिकिड़ी शइ ॾिठी जो उन में बाक़ाइदा रिपोर्ट साम्हूं आई आहे त कराची हिकिड़ो गढ़ ठही वियो आहे फ़क़ीरनि जो, ऐं सिंध मां, पंजाब मां, अलाए किथां किथां अची करे फ़क़ीर हिते गॾु थिया आहिनि ऐं उहे बिल्कुलु सही सलामत आहिनि। हू पंहिंजो पाण खे माज़ूर महसूसु कराइनि था, पाण बेसाखियुनि ते हलनि था, माण्हुनि जे साम्हूं हू बेसाखियुनि ते था हलनि। जॾहिं माण्हू थोरो बि हेॾां होॾां थी था वञनि, हो नॉर्मली बेसाखियूं हीअं हथनि में खणी करे नॉर्मल वॉक करे वञनि था। ऐं इन सां जेको आहे हू माण्हुनि खे परेशान करण बि हुननि शुरू कयो आहे, इफ़्तार वारे टाइम ते स्पेशली, या त वरी मार्केट्स में जेके शॉपिंग करण लाइ हाणे माण्हू निकिता आहिनि उन्हनि खे काफ़ी परेशान करे रहिया आहिनि, या त वरी गली मोहल्लनि में घरनि जे पासे हू अची करे ऐं उन्हनि खे बि डिस्टर्ब था कनि पिया, नॉक था कनि, ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ो सॼो ग्रोह आहे जेको वारदात करे हलियो थो वञे पियो घरनि मां। सो बराए महिरबानी तव्हांखे इहा ताक़ीद थी कयां पई मां त तव्हां अहिड़नि माण्हुनि खां बचो, ऐं तव्हांखे पाण खे ख़बर आहे त केरु मुस्तहिक आहे, कंहिंखे ॾिजे कंहिंखे न ॾिजे। ऐं हटा कटा फ़क़ीर, मायूं हटियूं कटियूं, ॿार बि माशाअल्लाह मतिलबु सुठा सिहतमंद, ऐं जेके ॿिया माण्हू आहिनि अलाए छो मतिलबु इन तरह कनि था, बेरोज़गार पंहिंजो पाण खे, ठीकु आहे मां मञा थी बेरोज़गारी आहे असांजे मुल्क में, पर इहो तरीक़ो सुठो कोन्हे, असुल हक़दार मारिजी थो वञे उन में। सो इन शइ खां तव्हां थोरो एहतियात कयो, परहेज़ कयो, ख़्यालु रखो। जॾहिं तव्हां मार्केट्स में वञो था पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखो, किडनैपिंग जा चांसिस बि थी सघनि था उन में। ऐं जेके तव्हांजे घरनि जे ॿाहिरां अचनि था, तव्हां पहिरियां ॾिसो त केरु आहे, वाक़ई हक़दार आहे त तव्हां उनखे जेको आहे तव्हां ॾेई सघो था, ज़कात वग़ैरह या सदको वग़ैरह या जेको बि, पर अहिड़नि माण्हुनि खां अवॉइड कयो। बिल्कुलु सही मैसेज आहे। ऐं इहे मोस्टली असां बि खोड़ सारा इलाही पंहिंजी सराउंडिंग्स में ॾिसंदा रहंदा आहियूं। हाणे त वधी विया आहिनि, सोशल मीडिया त अञा बि अखियूं खोले छॾियूं आहिनि। तव्हां ॾिसंदा हूंदा त ॿ टे बेगर्स आहिनि, इहे जेके आहिनि फ़क़ीर, इहे हथ बि बगल कोन अथनि, ऐं ग्लव्स, नकली ग्लव्स पाए ऐं बेसाखियुनि ते। बिल्कुलु इहो ई सीन थियो आहे अॼु बि। ऐं हाणे हलूं था पंहिंजी
स्पॉन्सर्स जी तरफ़। ऐं अॼु जेके असां सां गॾु स्पॉन्सर आहिनि उहे आहिनि शफ़क़, एक नई सुबह का आगाज़। ऐं शफ़क़ वारनि जो चवणु आहे त शफ़क़ कुकिंग ऑयल वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन के इंटरनेशनल फूड सेफ्टी स्टैंडर्ड्स के मुताबिक तैयार किया जाने वाला कुकिंग ऑयल है। ऐं उन खां अलावा असां सां गॾु आहे पाकोला मिल्क, जेको पाकोला मिल्क सां गॾु गॾु फ्लेवर्ड मिल्क बि आहे। ऐं इन में मज़े जी ॻाल्हि इहा त फ्लेवर्ड मिल्क काफ़ी हद ताईं नंढनि वॾनि में मशहूरु आहे, जंहिंजो हिकिड़ो फ्लेवर आहे ज़ाफ़रान फ्लेवर, जेको नंढा बि पसंदि कंदा आहिनि, वॾा बि पसंद कंदा आहिनि। हिन में चॉकलेट फ्लेवर भी आहे ऐं हिन में स्ट्रॉबेरी फ्लेवर भी आहे। उन खां अलावा आहे टपाल मेज़बान, नसीब मसाले, बॉम्बे बिरयानी, शामी कबाब, तंदूरी चिकन, इन जा फ्लेवर्स आहिनि। ऐं बेक पॉलर द ट्रू पास्ता एक्सपर्ट, असां कल्ह बेक पॉलर जी स्पैगेटी भी ठाई ही, जेका थैंक यू सो मच महरीन, थोड़ी देर में तव्हांजी तरफ आपकी तरफ भी आते हैं, बहुत अच्छी स्पैगेटी बनी थी। जिसमें पास्ता, स्पैगेटी या मैक्रोनी या इमली चटनी, ग्रीन चटनी ऐं केचप वग़ैरह जी काफ़ी वसी रेंज आहे। उन खां अलावा टैंग, लीमू पानी, मैंगो एंड पाइनएप्पल इन जा फ्लेवर्स आहिनि। लाजवाब मसाला भी आहिनि, तिक्का मसाला, कोरमा मसाला, निहारी मसाला, मरहबा गुलबहार शरबत ॾाढो मतिलबु हिकिड़ो सुठो शरबत आहे, जंहिंमें संदल भी आहे, इलायची शरबत भी आहे, शरबत गुलबहार भी आहे, क्विज शरबत, ट्रूली टेस्टफुली, आइसक्रीम सिरप एंड शरबत। बिल्कुलु। ऐं ॿियो MBK वुड्स वारा बि असां सां गॾु आहिनि। MBK वुड्स जेके एंटीक फर्नीचर जा शौक़ीन हुजनि, फैमिलीज़ हुजनि, जिन खे ज़रूरत हुजे ऐं पंहिंजे घर खे अञा ख़ूबसूरत ठाहिनि, एंटीक जेको हिननि जो फर्नीचर आहे, सो हिननि वटि झूला, अलमारियूं, जेको बि हूंदो आहे हिकिड़ो घर जो फर्नीचर जे हवाले सां तव्हां हिन में विज़िट करे सघो था। प्योर टीक जो आहे, मतिलबु सागवान जूं ओरिजिनल काठ जो इहे सभु शयूं ठहियल आहिनि ऐं ज़बरदस्त कंडीशन में बि आहिनि। सो तव्हां वञो, हिननि जो शॉप विज़िट कयो, ज़मज़मा ते आहे। ऐं सुभाणे खां असीं इंशाल्लाह नंबर हलाईंदासीं हिननि जो, इंशाल्लाह। नंबर हिननि जो ॾाढो ॾुखियो आहे, इन करे पाण नंबर नज़र न पियो अचे, अलाए छाजे करे, हालांकि मुंहिंजे ख़्याल में ही जेको पियो आहे गुलदस्तो, हुनजे करे नज़र नथो अचे। बिल्कुलु, सो इन करे नंबर न पियो ॾिसण में अचे, सुभाणे खां हलाईंदासीं। ॿियो असां वटि ओस सीड्स वारा आहिनि, जेके वेजिटेबल्स ऐं फ्रूट्स जा जेके ॿिज आहिनि उन्हनि जो इम्पोर्ट कयो अथनि, हाइब्रिड ॿिज आहे हिननि जो। सो तव्हां हिननि खे ट्राए कयो, ज़बरदस्त आहिनि, मार्केट में नवां आया आहिनि। सो हिन नवनि खे थोरो चांस ॾियो, ख़बर पए तव्हांजी ज़मीन अञा बि बाग बहार थी वेंदी। जी बिल्कुलु। ऐं ज़बरदस्त ॻाल्हि कई दादा। ऐं हाणे जेको आहे ब्रेक जो बि वक़्तु थी वियो आहे। ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। बिल्कुलु दोस्तों, असां सां गॾु ई रहिजो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं महिमान रमज़ान में। ऐं ही किचन सेगमेंट तव्हां ॾिसी रहिया आहियो शफ़क़ जे ताबुन सां। आगाज़ नई सुबह का, शफ़क़ जी टैगलाइन आहे, शफ़क़ वारनि जो चवणु आहे आगाज़ नई सुबह का। शफ़क़ कुकिंग ऑयल वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन के इंटरनेशनल फूड सेफ्टी स्टैंडर्ड्स के मुताबिक तैयार किया जाने वाला कुकिंग ऑयल है, जो कि सेफ फूड और सेफ ऑयल के को यकीनी बनाता है। इन जे लाइ फर्दर जेको आहे तव्हांखे महरीन ॿुधाईंदी। ये जी है WHO फूड सेफ्टी स्टैंडर्ड्स के मुताबिक सेफ ऑयल एंड फूड फॉर ह्यूमन कंजम्पशन, गुड फॉर हेल्दी लाइफस्टाइल, क्योंकि आगाज़ नई सुबह का। उसके साथ शफ़क़ प्रीमियम कुकिंग ऑयल मार्केट में एक लॉन्च होने वाला एक नया ऑयल ब्रांड है, जो विटामिन A, D, E की खूबियों के साथ कोलेस्ट्रॉल और ट्रांस फैट फ्री है। इसका लाइट कलर इस बात की ज़मानत है
कि इसमें पका हुआ खाना तबीयत में भारीपन पैदा नहीं करता। शफ़क़ कुकिंग ऑयल एक लाइट और हेल्दी ऑप्शन है जिसमें पके हुए खाने जायके में लाजवाब होते हैं। ओमेगा 3 और 6 की खूबियों वाले शफ़क़ कुकिंग ऑयल हीट से पाक है। जी बिल्कुल, ओमेगा 3 और 6 की खूबियों वाला शफ़क़ कुकिंग ऑयल हीट से पाक है। शफ़क़ कुकिंग ऑयल आपके करीबी स्टोर्स पर टिन, बॉटल और पाउच पैक्स में दस्तियाब है। यानी त शफ़क़ कुकिंग ऑयल जेको आहे हाणे ही पाउचिस आहिनि हिन में अंदरि, ऐं ही बॉटल आहे, ऐं टिन पैक्स में भी इजीली मार्केट में अवेलेबल आहे। उन खां अलावा शफ़क़ कुकिंग ऑयल का मैसेज है आगाज़ नई सुबह का, और ये इस बात की निशानदही करता है कि आप शफ़क़ कुकिंग ऑयल के साथ सेहत और खुशियों भरी ज़िंदगी का आगाज़ करें। त जी हाँ, शफ़क़ कुकिंग आहे आगाज़ नई सुबह का। उन खां अलावा असां सां गॾु आहे मरहबा गुलबहार। मरहबा गुलबहार माशाल्लाह सां हिन जा 3 फ्लेवर्स आहिनि, जंहिंमें संदल आहे, इलायची आहे, ऐं उन खां अलावा शरबत गुलबहार आहे। गुलबहार जो चवण आहे त फलों फूलों और मुफीद जड़ी बूटियों के अरकियात से तैयार मरहबा शरबत गुलबहार मुल्क और कौम की मोहब्बत से शरशार एक सच्चा और खालिस ब्रांड है जो कहता है वही डिलीवर करता है। अपनी आवाम में खुशियाँ और मोहब्बत बिखेरता मरहबा शरबत गुलबहार एक सच्ची टैगलाइन के साथ मार्केट में सबसे आगे है। बच्चे, बूढ़े, जवान, मर्द, औरतें, फैमिलीज़ की औलीन पसंद है। इसीलिए तो मरहबा का कहना है जहाँ प्यार वहाँ गुलबहार। जी महरीन। जी, हम उसके साथ हमारे साथ हैं पाकोला, और आपको पता है हमारे आजकल के हेक्टिक रूटीन में दूध पीना इंतहाई लाजमी है, इसलिए जी पाकोला मिल्क बेस्ट है। कुछ लोग समझते हैं कि ये दूध नहीं है, लेकिन ये दूध ही है, और ये बहुत सारे फ्लेवर्स में इसके लिए दूध ना पीने वाले भी इसको खुशी खुशी इसके टेस्ट को एंजॉय करते हैं। वैसे तो पाकोला के सारे ही फ्लेवर्स मज़ेदार हैं, लेकिन चॉकलेट, आइसक्रीम और बादाम ज़ाफ़रान के फ्लेवर तो बच्चे बड़े दोनों ही खुशी से एंजॉय करते हैं। इसकी पैकिंग बहुत ही खूबसूरत है, हर जगह आसानी से आप इसे ले जा सकते हैं। ग़िज़ाइयत और मज़ा एक साथ मिल जाए तो क्या ही बात है। ज़बरदस्त। उनके अलावा सकता है लाजवाब फूड्स। लाजवाब फूड्स अपने सार्फिन को आला मयार फराहम कर रहे हैं और अपनी ऑन साइट रिसर्च एंड डेवलपमेंट लेबॉर्ट्री और टेस्ट किचन में जदीद नए मुरक्कबात और जायके तैयार कर रहे हैं। हमें अपने मयार और कुदरती अज्जा पर भरोसा है और हम अपने तजुर्बे और महारत को अमल के हर मरहले पर इस्तेमाल कर रहे हैं। लाजवाब फूड्स मार्केट में इजीली अवेलेबल आहिनि, जंहिंमें कोरमा है, कढ़ाई गोश्त आहे, अचार गोश्त आहे ऐं निहारी आहे। सो तव्हां ईज़ीली जेको आहे तव्हां मार्केट मां बाय करे सघो था ऐं पंहिंजे दस्तरख़्वान के मज़ीद लाजवाब करे सघो था। उनखे अलावा असां सघंदा आहे टैंग। टैंग त तव्हांखे ख़बर आहे, हिन अॼु मां नथी खणांसि, न त वरी कोई न कोई मसालो किरी पवंदो। टैंग में 3 फ्लेवर्स आहिनि ऐं हिन में लीमो पानी आहे, ऑरेंज फ्लेवर आहे ऐं उनखां अलावा मैंगो आहे ऐं पाइनएप्पल भी आहे। 4 फ्लेवर्स आहिनि। सो तव्हां हिनखे एनर्जी ड्रिंक आहे, तव्हां हिनखे इफ्तार में मज़े सां एंजॉय करे सघो था। जी, बिग पॉलर के हवाले से आप क्या बताएंगी हमें? जी, बेक पॉलर जो है इनकी सॉसेस बहुत ज़बरदस्त हैं। बेक पॉलर में आपको ह्यूज वैरायटी मिलती है। टोमेटो केचप है, गार्लिक सॉस है, चिली सॉस है और इनकी इमली की खट्टी मीठी चटनी है। उसके साथ हमारे पास पास्ता में इनकी ह्यूज वैरायटी है। आप कहीं से भी इजीली ले सकते हैं और अपनी फैमिली के साथ, फ्रेंड्स के साथ एंजॉय कर सकते हैं। हमने कल भी बेक पार्लर की रेसिपी बनाई थी और बहुत ही अच्छी बनी थी। दिखने में तो बहुत अच्छी नहीं, खाने में बहुत अच्छी थी। चलिए, ये सारी चीज़ें तो हो गई। अब अस्सलाम वालेकुम। कैसी हैं आप मेरीन? ठीक है। अच्छा, सारी बातें हो गई, स्पॉन्सर्स बता दिए, सारी चीज़ें बता दी, सलाम नहीं हुआ हमारा। हाँ, ऐसे ही होता है भाई जॉब पे तो फिर कैसे तो कहता ना नौकरी की तो नखरा कैसा। तो आज क्या बना रही है मेरीन? आज हमारी बड़ी अच्छी सी डिफरेंट रेसिपी है और आज हम बना रहे हैं स्टफ्ड
पोटैटो पैनकेक्स। ओके, आपने पैनकेक्स का नाम तो सुना होगा। बिल्कुल सुना है, खाए है ना? भी हैं। बिल्कुल। अब हम इसमें जी कुछ वेजिटेबल का इस्तेमाल करेंगे, क्योंकि सब्जियां आपके ग़िज़ा में होना बहुत ज़रूरी हैं, तो वो आपके खानों में जब शामिल होती है तो आप तंदुरुस्त रहते हैं। तो मिक्स मेरे पास इधर सब्जियां हैं, हम इसकी स्टफिंग बनाएंगे, और मेरे पास कुछ बॉयल आलू हैं, उसमें हम चीज़ें डाल के हम पैनकेक स्टफ़ बनाएंगे। ज़बरदस्त। तो फिर मेरा ख्याल है हम शुरू करते हैं। जी जी बिल्कुल। और आज हम बना रहे हैं शफक कुकिंग ऑयल में बनाएंगे। आगाज़ नई सुबह का। अच्छा, सबसे पहले हमारे पास ये जो तकरीबन 1 किलो के करीब मेरे पास यहाँ पर आलू हैं, ठीक है। इसमें मैं आधा कप मेरे पास ये है चावलों का आटा, ठीक है, ये डाल रही हूँ। मैंने इनको आलूओं को बॉईल करके अच्छी तरह से इसको मैश कर लिया है। अच्छा, ज़रूरी है कि चावलों का आटा ही इस्तेमाल करें अगर वो नहीं है घर पे अवेलेबल उस वक्त? चावलों का आटा तो आप इसमें हल्का सा ये कॉर्नफ्लावर यूज़ करें, हल्का मैदा यूज़ कर लें, ठीक है, कर सकते लेकिन हैं। इससे ना काफ़ी क्रिस्पी और फ्लेवर टेक्सचर आता है। आएगा। हाँ, इसमें हाँ। आपको अंडा वंडा लगाने की ज़रूरत नहीं पड़ेगी। और ये हमारे पास है आधा ही कप हमारे पास है कॉर्नफ्लावर। अच्छा, आधा कप कॉर्नफ्लावर भी हाँ, होना चाहिए। आधा कप कॉर्नफ्लावर, आधा कप ये, और हमारे पास है जी 1 चाय का चमचा काली मिर्च, उसके साथ हमारा आ जाएगा नमक हस्बे जायका। सही है। अब हम इसको अच्छी तरह से मिक्स कर लेंगे। मैं ज़रा अपने ग्लव्स यूज़ कर लेती हूँ, वरना फिर मुझे जो है वो इसको अच्छी तरह से हम मिक्स करेंगे ताकि ये एक जान हो जाए। सही। अच्छा, इसमें चीज़ वगैरह भी डलती है? नहीं, डाल सकते हैं, डाल सकते हैं। स्टफिंग है अंदर तो आप उसमें डाल सकते हैं अलग से। ठीक है। हाँ, कंदा आहिनि कुछ फैमिलीज़ या ॿार स्पेशली ॿारनि खे चीज़ वणंदो आहे, वॾनि खे बि वणंदो आहे, त तव्हां हिन में एडिशन करे सघो था पंहिंजी तरफ़ां। चीज़ वग़ैरह अगर तव्हांखे वधीक पसंदि आहे त तव्हां चीज़ विझी सघो था। अच्छा, माशाल्लाह, मैं ज़रा फ्रेम में दिखाना चाहूँगी, गाजर की कटिंग चेक करें ज़रा, इतनी बारीक। कितने घंटों में की महरीन? अभी अभी की है। अभी की है। माशाल्लाह। ये प्रैक्टिस की आप पे डिपेंड करता है। इन खे चवंदा आहिनि त वाकई शेफ हूंदो आहे, उन जी कटिंग ऐं असांजी जेका कटिंग जेका घरनि में असां माशाल्लाह कंदा आहियूं न, हिकिड़ो पीस एॾो नज़र ईंदो आहे। अच्छा, आपने अगर आपने ये कटिंग करनी है, ऐसा आपने गाजर को बिल्कुल बारीक बारीक से काटना है, उसके स्लाइसेस, फिर आपकी ऐसी कटिंग होगी। कटिंग जो चाइनीज़ की होती है ना, उसकी बहुत ज़्यादा बारीक कटिंग होती है। बहुत ज़रूरी है कि चाइनीज़ जॾहिं बि तव्हां ठाहियो था घर में त सॼो कमाल ही कटिंग जो हूंदो आहे। तव्हांजी सब्ज़ी ऐं चिकन प्रॉपर वे में सही तरीक़े सां कट थियल हूंदी त तव्हांजी डिश जेको आहे ख़ूबसूरत नज़र ईंदी। बिल्कुल, न त हुनजो को फ़ाइदो कोन्हे को। बिल्कुल। अच्छा, ये अब अच्छी तरह से हो गया ना। अब हम इसकी स्टफिंग बनाएंगे। इसको थोड़ी देर के लिए रेस्ट देंगे ताकि ये थोड़ा सा सॉफ्ट हो जाए, क्योंकि हमने इसमें आटा और ये सब डाला है। पानी वगैरह कुछ ऐड नहीं करेंगे? नहीं, कुछ भी नहीं। ये बस एक जैसे कटलेट्स होते हैं ना, ठीक है, उसमें कुछ भी ऐड नहीं होता है, इसी तरह हमने इसमें इसको ऐड कर दिया है। ठीक है। देखें, बिल्कुल ये सॉफ्ट हो गया ना, पहले ड्राई था। सही। अच्छा, स्टफिंग में हम क्या क्या यूज़ करेंगे? स्टफिंग में हमारे पास है चिकन तकरीबन हमारे पास 200 ग्राम के करीब है। हमने इसे बॉईल कर लिया है। चिकन हमारे पास है तकरीबन 200 ग्राम के करीब। ठीक है। उसके बाद हमारे पास है 1 बड़ी गाजर, ठीक है, 1 शिमला मिर्च, 1 दरमियानी प्याज। ठीक है। इन सबको हमने काट लिया है। अब हम पैन लेंगे, और इसमें हम डालेंगे शफक कुकिंग ऑयल। अच्छा जी,
अच्छा वैसे रमज़ान में जो होता है ना, इस तरह के आइटम्स बड़े मज़ेदार लगते हैं। हाँ। आप नॉर्मली खाएं तो आपको इतना शौक नहीं होता, लेकिन अच्छा, ये रमज़ान heavy में नहीं होते, मज़े की बात ये बड़े मज़े के लगते हैं। हाँ, हैवी फील नहीं होता। न त कुछ शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असां इफ्तार में खाईंदा आहियूं त असांजी तबियत ख़राबु थियणु शुरू थी वेंदी आहे, असांखे हैवी फील थींदो आहे। ये हमने जी डाल दिया है शफ़क़ कुकिंग ऑयल। अब हम इसमें डालेंगे अपनी प्याज, हल्की सी स्टर हो जाए। मुझे चमचा चाहिए लकड़ी का। प्याज का एक कटलेट्स में और स्टफिंग में एक अपना बहुत मज़ा अच्छा आता है, टेस्ट आता है। बहुत अच्छा टेस्ट आता है। इसके बगैर अच्छे भी नहीं लगते। अच्छे नहीं लगते हैं। थोड़ी सी प्याज अगर इस्तेमाल करें तो बहुत अच्छी लगती है खाने में। बहुत ज़्यादा इसको नहीं पकाएंगे, थोड़ा थोड़ा सा बस हम स्टर करेंगे। अच्छा, उसमें फिर गाजर डाल देंगे। गाजर क्योंकि थोड़ी सख्त होती है तो इसको इसके साथ ही डालेंगे ताकि थोड़ा टाइम इसका सही अच्छे से हो जाए। आप बता रही थी स्पेगेटीज़ का कुछ। हाँ, स्पैगेटीज बहुत अच्छी बने थे। कल मैंने ट्राई नहीं किए इसलिए मैं कंफर्म कर रही हूँ। मैंने कहा कैसी बनी है। नहीं, बहुत मज़े की बनी हुई थी माशाल्लाह। खीर तो बहुत ही अच्छी बनी थी। खीर मैंने मेरी टेस्ट फेवरेट नहीं है की क्योंकि मैंने आपसे वैसे ही कहा था कि मैं मीठे से वैसे ही थोड़ा सा दूर होती हूँ, लेकिन मुझे खीर पसंद है। लेकिन बस कल इत्तेफाक ऐसा हुआ कि मैं जल्दी निकल गई और मैं खीर नहीं ले जा सकी। बट ये है कि आपकी माशाल्लाह जो भी रेसिपीज़ होती हैं आउट क्लास, नो डाउट। थैंक यू, अल्हम्दुलिल्लाह। अब हम इसमें डाल देंगे शिमला मिर्च, और शिमला मिर्च के साथ ही मैं ऐड कर दूंगी चिकन साथ ही ऐड करेंगे। चिकन, क्योंकि ये बॉईल है, इसको ज़्यादा टाइम नहीं लगेगा। ये बस हमें थोड़ा सा कच्चापन इसका दूर करना है। अच्छा, बॉईल जब आपने चिकन किया है तो उसके अंदर आपने जस्ट पानी में बॉईल किया है? बस पानी में डाला है क्योंकि अभी नमक मिर्च वो भी डालेंगे, ये सब मैं अभी डालूंगी। ठीक है। ये चीज़ें ना आजकल बच्चे जो है ना बड़े चोर हो गए, बाहर की चीज़ें बहुत ज़्यादा खाते हैं। और बच्चों को जो है ना ये चीज़ें घर में बना के दिया करें। और बच्चे जो हैं उनको, क्योंकि आजकल हर चीज़ बाज़ार में इतनी इजीली अवेलेबल है तो सब लोग आसानी ढूंढते हैं कि चलो ऑर्डर कर लेते हैं। हाँ। और जो है बच्चे बड़े सब मिल के इंजॉय कर रहे होते हैं। सही बात लेकिन आपके घर में अगर कोई भी चीज़ बनी हुई होती है तो बच्चों को ये याद रहेगा हमारी अम्मी ये बनाती थी, भाई ये बनाती थी। क्योंकि पहले के उसमें ऐसा ही होता था कि सारी चीज़ें घरों में बनती थी और बाहर से आने वाला जो था ना कि उसका कोई चांस नहीं होता था। चाहिए मैं थोड़ी देर में डालती हूँ। जैसे ब्लैक पेपर भी डलेगा? हाँ, ब्लैक पेपर डलेगा। थिंक मैंने इसमें से यहाँ से डाल दिया है, पूरा निकाल लेती हूँ। जी, ये हमने तकरीबन आधा चाय का चमचा, ठीक है, काली मिर्च डाल दी और नमक मैंने अब हस्बे ज़रूरत डाला है। अच्छा, हिकिड़ो स्पॉन्सर असांखा विसरी वियो जेको हाणे मूंखे यादि आयो त नसीम मसाले भी असां सां गॾु आहिनि। नसीम मसाले जी ज़बरदस्त रेंज आहे जंहिंमें बॉम्बे बिरयानी आहे, टिक्का मसाला आहे, कोरमा मसाला आहे, शामी कबाब आहे। सो तव्हां इनखे बि ट्राई करे सघो था। नसीम मसाला बि मार्केट में ईज़िली अवेलेबल आहिनि ऐं इन्हनि जी बि रेसिपीज़ तव्हां बिल्कुलु घर में ट्राई कयो ऐं इंजॉय करे सघो था। अच्छा, मैंने इसमें डाला है तकरीबन 1 से 1.5 खाने के चमचे सोया सॉस और ये है चिली सॉस। ठीक है। इसमें आप चाहें तो हरी मिर्चें भी डाल सकते हैं, वो भी बहुत मज़ेदार लगेंगी। और जब भी ये सॉस डालें चूल्हा बंद कर दें
क्योंकि ये एकदम से जो है ना लगती है हाँ, गले में। हाँ, हाँ, हाँ। बस ये हम इसको थोड़ा सा ठंडा करेंगे, उसके बाद हम फिलिंग करेंगे। उसके बाद हम फिलिंग करेंगे। ठीक है। मैं इसमें आपको जल्दी से एक बना के दिखाऊंगी। मेरा क्या ढूंढ रही हैं आप? अच्छा, अपने उसमें से कटिंग बोर्ड ढूंढ रही हूँ कि कहाँ गया अच्छा, मेरा छाती कटिंग गोले। बोर्ड। अच्छा, हल्के से आप थोड़ा सा पानी ले लें हाथ में, सही। और थोड़ा सा हमें ऑयल भी चाहिए होगा। इसमें हम कुकिंग ऑयल लेंगे और इसको अपने कटिंग बोर्ड पे थोड़ा सा लगा लेंगे, क्योंकि हमने इसमें ड्राई इंग्रेडिएंट्स, खुश्क इंग्रेडिएंट्स का इस्तेमाल किया है, तो ये थोड़ा सा वो होना चाहिए। पानी से हाथों को अच्छे से मॉइस्चर करके आप जितने आपको बनाने हैं ना बड़े, आप उसके हिसाब से इसको फैला लें। ठीक है। ठीक है, फिर आपने हल्का सा, बहुत ज़्यादा स्टफिंग नहीं करनी है, वो बाहर आ जाती है। हाँ, थोड़ी थोड़ी करनी थोड़ी है। थोड़ी स्टफिंग करनी है। और इसको अच्छे से कबाबों की तरह बंद करना है। बंद करना है। ठीक है। कहीं से आपको लगे कि फिलिंग नहीं हुई है, तो ये आलू हैं, अच्छे से आप इसको बंद कर दें। ठीक है, सही। ये इस तरह ही इसका बनेंगे। कोई और शेप भी बना सकते हैं हम? इसमें कोई और शेप भी बना सकते हैं, सही। लेकिन हमने क्योंकि इसको पैनकेक का नाम दिया है, तो पैनकेक होते हैं राउंड, तो इसलिए हम इसको राउंड बना रहे हैं। सही। आप इसको एक और शेप भी बना सकते हैं, दिखाती हूँ। मेरी फेवरेट शेप है वो। अच्छा, मैं बड़े वो फ्राई होके बड़े अच्छे लगते हैं। अच्छा, अच्छा। क्योंकि ये कॉमन शेप है, हाँ, वो थोड़ी डिफरेंट लगती है। सही। जैसे रोल बनाते हैं ना, हाँ। ये ये आपने बिल्कुल अच्छे से आप इसको हाथों से कटलेट की तरह बना कटलेट लें। की तरह बना ठीक, लें। ठीक, 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 ठीक। ये जैसे गोला कबाब होते हैं ना, हाँ, हाँ, हाँ। उस शेप का। लेकिन इसको आपको ना थोड़ा सा शैलो फ्राई करना है। हाँ, हाँ। इसको आप इसको हल्का सा डीप फ्राई करना है, ये शैलो फ्राई हो जाएंगे, सही। क्योंकि ये रोल करने में बार बार आपको परेशानी दिक्कत होगी। है, हाँ। मतलब कोई भी शेप ता पेरी मर्जी सा ठाए हाँ, सको जो भी ता। आपको हाँ, पसंद है। सही। बस अब हमारा प्रोसेस यही है। ठीक है। और आप बाज़ लोग बहुत ज़्यादा बड़े बड़े भी बनाते हैं, वो इतने बड़े बड़े खाए भी नहीं जाते हैं, तो वो ज़ाया हो जाते हैं। इसमें इतने बनाएं कि वही एक बंदा आराम से खा ले। खा ले। ठीक। वारी जी रेसिपी असां तैयार की आहे, बल्कि तैयार थी रही आहे शफ़क़ कुकिंग ऑयल में। आगाज़ नई सुबह का ऐं काफ़ी लाइट ऑयल आहे, जंहिंजो रंग ही ॿुधाए थो त ही तव्हांखे खाइण खां पोइ तव्हांजी तबियत में भारीपन कोन आणींदो। सो शफ़क़ कुकिंग ऑयल जेको आहे तव्हां यूज़ करे सघो था, पंहिंजे खाधनि खे मज़ीद सुठो करे सघो था, ऐं काफ़ी लाइट वेट आहे। अच्छा, इसके साथ हम और कौन सी ड्रिंक बना रहे हैं? आज हम मरहबा की ड्रिंक बनाएंगे इसके साथ। मरहबा गुलबहार। मरहबा गुलबहार जा भी 3 फ्लेवर्स आहिनि अॼु असां। अच्छा, आज हम मरहबा का कोई और फ्लेवर ट्राई करें, क्योंकि शरबत गुलबहार तो हमने वैसे भी ट्राई किया है। बिल्कुल, ये तो हमें याद ही नहीं रहा। हम इसके 2 और फ्लेवर्स हैं, जिसमें संदल है और इलायची है।
इंशाल्लाह ये अवेलेबल हूंदा असां वटि हिते ऑफिस में त बिल्कुलु ठाहियूं था, न त शरबत गुलबहार ई ठाहींदासीं, छो जो ॾिसणो पवंदो आहे हर शइ खे। अगरि हूंदा त बिल्कुलु तव्हांखे संदल या त वरी इलायची ठाहे ॾेखारींदासीं। मां वरी मसाला किराईंदसि, छो जो पिया ईअं हूंदा आहिनि, हिकिड़ी शइ खणबी आहे त ॿी शइ किरंदी आहे। मां ओपन करे रही आहियां मरहबा गुलबहार। अच्छा, हिन में बि इहो ई पियो आहे, ठीकु आहे, हिन में बि शरबत गुलबहार ही पियो आहे। अच्छा, जब तक आप रोज़े के टाइम अच्छा शरबत ना पिए तो ऐसा लगता है कि आपने रोज़ा नहीं खोला। हाँ, ये और ये तो पीते ही जो है ना आप थोड़ा मैंने तो एनर्जी आ जाती है। आजकल जो है मैंने मरहबा जो है ट्राई कर रही हूँ, ऐं वाकई सच्ची ॻाल्हि थी चवां त वाकई ॾाढो सुठो शरबत आहे, ऐं पीअण में ज़ाइको ॾाढो सुठो अथसि, मज़ो ईंदो आहे। मतिलबु तव्हांखे न हिकिड़ी रिफ्रेशिंग फील कंदा आहियो मरहबा गुलबहार जो शरबत पीअण खां पोइ। तव्हांखे वाकई लॻंदो आहे त तव्हां में न हिकिड़ो बूस्ट अची वियो आहे, तव्हांखे एनर्जी मिली वई आहे। क्योंकि सारा दिन हमारा होता है रोज़ा, हाँ, और हमें एनर्जी की ज़रूरत होती है, और एकदम बिल्कुल से जो होती है। जैसे ही हम थोड़ा कुछ खाते पीते हैं तो बूस्ट मिलता है ना, आपको जो है वो कुछ लोगों की तबीयत भी ख़राब हो जाती है एकदम से। अच्छा, आपके साथ कभी इस तरह होता है कि इफ्तार के टाइम पे आपने जब रोज़ा खोला, थोड़ी देर आपको एनर्जी फील हुई, उसके बाद फिर आपको ऐसी सुस्ती होती है, नींद आती, होता है आपके साथ? बिल्कुल बिल्कुल। मैं कोशिश करती हूँ कि मैं ज़्यादा अपने आप को वो नहीं करूँ, लेकिन अगर मैं रोज़ा खोल के अगर मैं लेट गई तो फिर मैं लंबा सो जाती हूँ। तो मेरे साथ भी ये होता है, फिर भी कोई नींद आती है, एॾी निंड ईंदी आहे जो बसि न आहे, मतिलबु अखि न खुलंदी आहे, ऐं सोचींदी आहियां त मां त कुझु अहिड़ो कमु ख़ासि कयो कोन्हे को, पर पोइ अलाए छा अहिड़ी सुस्ती महसूसु थींदी आहे जो कुझु करण ते दिलि न कंदी आहे। मां त 10 साढ़े 10 बजे ईअं सुम्ही पवंदी आहियां जो पोइ मां सहरी वाले टाइम ते यूँ थी। अच्छा, मेरी नींद पूरी हो जाती है। अच्छा, मेरे साथ बड़ा प्रॉब्लम है, मैं अगर एक दफ़ा उठ जाती हूँ तो फिर मैं कोशिश भी करूँ तो बहुत कम ऐसा होता है कि मैं सो पाती हूँ, वरना फिर मैं इधर उधर टहलती रहती हूँ कि मैं क्या करूँ, लेकिन मैं सो नहीं पाती हूँ, और अगर सोने की कोशिश भी करो तो नींद नहीं आती है। होता है, इस तरह होता है, सही बात है। तो बिल्कुलु व्यूअर्स, जीअं त तव्हांखे ख़बर आहे, अॼु जेका असां रेसिपी ठाहे रहिया आहियूं, नालो थोरो ॾुखियो अथसि, क्या नाम है इसका? पोटैटो स्टफ्ड पैनकेक्स। पोटैटो स्टफ्ड पैनकेक्स, ऐं माशाल्लाह कुकिंग ऑयल जेको आहे शफ़क़, आगाज़ नई सुबह का, इन में फ्राई थींदा, ऐं उन खां अलावा असां जेका ड्रिंक ठाहींदासीं मरहबा गुलबहार जी ठाहींदासीं। ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे, मुंहिंजे ख़्याल सां ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे, सो मिलूं था ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भली कार चऊं था, ऐं अॼु आउं स्टूडियो खां एतिरो परे थी वियो जो मूंखे ख़बर न पइजी सघी आहे त अॼु रेसिपी आहे कहिड़ी। अच्छा, रेसिपी ॾाढी सुठी आहे। अस्सलाम वालेकुम मेरीन, कैसी हैं आप? ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह, आप कैसे हैं? मैं बिल्कुल ज़बरदस्त ठीक। रेसिपी हमारी है, बड़ी मुश्किल सा नाम है, स्टफ्ड पोटैटो पैनकेक्स। इसमें जो है मिक्स सब्जियां हैं और चिकन के साथ हमने इसको फिलिंग की है, और बॉयल आलू हैं।
अच्छा, मतलब इसको हम सिंधी में अगर इस डिश का नाम लें तो हम बोलेंगे पटाटे जी टिक्की। वरी पटाटे जी टिक्की। छा आहे भला पटाटनि ॾोह कयो आहे पटाटे जी छा? टिक्की ऐं हुन में इहो सब्जियूं ऐं चिकन विझी छॾियो आहे। अच्छा, ज़बरदस्त। सवली सिंधी में त इहो ई थियो। सवली सिंधी माना जी उनारी ॻाल्हि गोश्त वारी पटाटे जी टिक्की। गोश्त वाली पटाटे जी टिक्की। जबरदस्त। तो और उसके साथ और क्या है? उसके साथ हम मरहबा की ड्रिंक बना रहे हैं। और जो है सर्व किसके साथ कर रहे हैं हम? सर्व हम हमारे पास जो बेक पार्लर की चटनियाँ हैं उसमें से हम इमली की और हरी चटनी के साथ सर्व। अच्छा, माशाल्लाह से जब से महरीन का प्रोडक्ट मतलब फेमस हो गया है तो अब महरीन अपना प्रोडक्ट लाती भी यहाँ पर कम है ना। लास्ट अच्छा, आपको तो मिला ना? हाँ, मुझे मिल गया, मुझे मिल मेरे गया। प्रोडक्ट आते हैं और गायब हो जाते हैं। इसलिए आपको यहाँ कहीं नहीं नजर आएगा मानीस किचन डिलाइट की, क्योंकि वो क्यू में खड़े होते हैं और एक एक डिमांड अच्छा भाई ले लो, कोई मसला नहीं है। तो ता ट्राई कई? हाँ हाँ, जबरदस्त है। खैर हाने रोजे में नई फ्लेवर उसका सोचना चाहिए। लेकिन बहुत एक्सीलेंट, रियली बहुत एक्सीलेंट। एक्चुअली आप वो दही बड़ो, छोलो और खट्टे आलू सबके साथ ट्राई करें, वो बहुत ज़बरदस्त कॉम्प्लीमेंट। ज़बरदस्त। अच्छा, हींअर खोड़ सारा गेस्ट असांखे हींअर जॉइन कयो आहे, पर हींअर असां सां गॾु जेका असांजी कुलीग आर्टिस्ट आहे ऐं ईअं चइजे त ज़बरदस्त मॉडल आहे, ज़बरदस्त एक्ट्रेस आहे। लास्ट रमज़ान में हुनजो हिकिड़ो 30 ॾींहंनि जो हिकिड़ो ड्रामो हलियो हो। हिन रमज़ान पुछंदासीं त छो को उहो ड्रामो छो कोन आयो आहे, ऐं ईअं चइजे त नेचर वाइज़ बि तमामु बहितरीनु आहे, लुक वाइज़ त ऑब्वियसली ख़ूबसूरत आहे। सो सिंध जी क्वीन बि हुनखे चवंदा आहिनि, सिंध जी कोयल बि हुनखे चवंदा आहिनि। सो असांजी तव्हां सभिनी जी तानिया असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम तानिया। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। पहिरीं त तव्हांखे रमज़ान जूं खोड़ सारी मुबारकूं हुजनि। थैंक यू सो मच। ऐं नाज़रीन जेके बि ॾिसनि था उन्हनि खे बि रमज़ान जूं खोड़ सारी मुबारकूं हुजनि, ऐं तव्हां ॿिन्हिनि खे बि खोड़ सारी मुबारकूं। ज़बरदस्त। कीअं पियो गुज़रे रमज़ान? अॼु माशाल्लाह सां 12हों रोज़ो आहे। माशाल्लाह, ऐं सभी रोज़ा वञनि था ऐं ॾाढा सुहिणा, ॾाढा बहितरीनु वञनि था। ज़बरदस्त। अच्छा, तानिया जी हिकिड़ी शइ जेका मूं मतिलबु नोटिस कई आहे, बीइंग एन सीनियर जेका मूं हुन में नोटिस कई आहे, हिन जी सिंधी केॾी क्लियर आहे? न, हिन जी थोड़ी मतिलबु असां हिकिड़े दफ़ा शूट ते वियासीं त हिन चयो त मुंहिंजी जेका मदर टंग आहे उहा ॿी आहे, उहा पंजाबी आहे। अच्छा, रियली? पर हिन जी सिंधी केॾी क्लियर आहे? अच्छा, मूंखे इहा फर्स्ट टाइम ख़बर पई आहे। अच्छा, हिन जी मतिलबु ऐं केॾी क्लियर सिंधी आहे ऐं उचार केॾो ज़बरदस्त आहे। ऐं इन दौरान ई इन्हनि ड्रामा बि कया आहिनि एतिरा सारा। लास्ट ईयर तव्हांजो ड्रामो हो ओ मिठी, पोइ हिन साल मसरूफ़ियात इलाही हुई या तव्हां चयो न? हिन साल दरअसल मां किरण खे ऑफ कैमरा ॿुधायो, हिन साल मां सोचियो त मूंखे रमज़ान में ख़ासि तौर हुते रमज़ान में शूट थियो त मां रमज़ान में सोचियो त मूंखे को कमु नाहे करिणो, चाहे ट्रांसमिशन हुजे, रमज़ान ट्रांसमिशन, मूंखे कुझु बि नाहे करणे, मूंखे सिर्फ़ु रोज़ा रखणा आहिनि। ऐं जेकी प्रोजेक्ट मूंखे मिलिया बि त मां डायरेक्टर खे सख़्तीअ सां चयो जेकॾहिं तव्हां रमज़ान में कंदव त पोइ मूंखे न रखिजो, मां बि कोन्ह कंदमि कमु। उन्हनि चयो त रमज़ान खां पहिरियां मुंहिंजा असांजा क्लोज़ था कयूं ड्रामा, पोइ तव्हां भली रोज़ा रखो घर में वेही। ज़बरदस्त। पोइ मतिलबु रोज़ा त रखो पिया, त रोज़े सां गॾु जेके ॿिया लवाज़मात हूंदा आहिनि, यानी किचन? असांजे घर में कुक आहे अमृशा, शायदि तव्हांखे किचन में वञो ई कोन? न, किचन में नथी वञा, पर हीअ आहे त क़ुरान पाक ऐं बाक़ी जेको इबादत आहे हुन में मसरूफ़ हूंदा आहिनि। ऐं ईअं न आहे त किचन में वञा ई नथी, मां वञा थी, पर असांजो कुक इलाही सुठो आहे त पोइ हू पाण चवंदो न तव्हां न कयो मैम, तव्हां न कयो, बसि अॼु आऊं पकोड़ा आऊं थो ठाहियां। न, उहे ई ठाहींदा आहिनि। कॾहिं भला ईअं जुरत कई आहे? हा, जुरत इलाही दफ़ा कई आहे, पर जुरत थी न सघी आहे, छो त उनजी अखियूं ऐं ख़तरनाक आहिनि। आप मुझे क्यों नहीं करने देती, फिर पैसे क्यों देती हैं? तो तव्हांखे पाण खे कुकिंग ईंदी आहे? अल्हम्दुलिल्लाह। छा सुठो ठाहींदा आहियो? मां सभु कुझु सुठो ठाहींदी आहियां, पर मूंखे ईअं लॻंदो आहे मां बिरयानी वधीक सुठी ठाहे सघां। अच्छा, हर छोकिरी इहो ई चवंदी आहे बिरयानी ईज़ी हूंदी आहे न, जे करे। पर दादा न, वाकई तव्हां सुठो ठाहियो, पुलाव सुठो ठाहियो तव्हां, पोटैटो पुलाव। अच्छा, तानिया सां असीं कचहरी जारी रखंदासीं। असां गॾु खोड़ सारा ॿिया बि महिमान आहिनि। सो आउं चवंदुसि त दो अशार अगर आप सब लोग बच्चा पार्टी पढ़ेंगे, हिकिड़ो सीनियर आहे हुननि सां गॾु, बाक़ी सभु बच्चा पार्टी आहिनि मुंहिंजे साम्हूं। छो ही लास्ट ईयर बि हुआ ऐं ही अदी मुंहिंजे आप पहले लास्ट ईयर बि ट्रांसलेशन में आई थी न, तव्हां ॿिन्ही मां का हिकिड़ी भेण आई? दोनों थी, ॿई हुयूं। अच्छा, तंजीला भी थी और आपका नाम मैं भूल गई, मरियम, ये भी थी। त नवीद अहमद सुल्तानी साहब खे गुज़ारिश कंदासीं त असांखे चंद अशार ॿुधायो तव्हां। साईं खे थोरी जल्दी बि हुई, इन करे असां चयो त जी जी प्लीज़।
ये ना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफी ये ना सल्ले अला मुहम्मदिन। सिंधी जी नात हिकिड़ी पेश थो कयां आमिर शाह भाई। साईं सारो ज़मानो तुझो रब तुझो खजानो तुझो साईं सारो ज़मानो तुझो रब तुझो खजानो तुझो कूक कोयल जी जा कलते पई कूक कोयल जी जा कलते पई तई लब ते तरानो तुझो तई लब ते तरानो तुझो अञा ताईं दुनिया पई पलजे अञा ताईं दुनिया पई पलजे अहिड़ो मेहमान खान तुझो साईं सारो ज़मानो तुझो रब तुझो खजान तुझो माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत अशार असांखे नवीद अहमद सुल्तानी साहब ॿुधाया। अच्छा हाणे वरी असांजी ॿी भेण वेठी आहे आशा मोहम्मद इरफान, उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं। जी मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है और मैं मदीने की जानिब ना कैसे खिंचूं कि
कि मैं मदीने की जानिब ना कैसे खिंचूं मेरा दीन और दुनिया मदीने में है। फिर मुझे मौत का कोई खतरा ना हो, मौत क्या जिंदगी की भी परवाह ना हो, मौत क्या जिंदगी की भी परवाह ना हो। काश सरकार एक बार मुझसे कहें, काश सरकार एक बार मुझसे कहें, अब तेरा मरना जीना मदीने में है। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है। माशाल्लाह। आशा मोहम्मद इरफान। अच्छा, इन एज जूं जेके नात खां असांजूं भेणूं ईंदियूं आहिनि या भाइर ईंदा आहिनि, उन्हनि में केॾी केॾी महिल असीं पंहिंजो पाण खे पिया ॾिसण, वही मां सोचां पई, अरे बचपनो यादि थो अचे यादि ईंदो आहे। असां नंढड़े हूंदे जॾहिं स्कूल्स में हिननि एक्टिविटीज़ में हूंदा हुआसीं, बिल्कुलु, पर हिननि खे हिननि जेके नंढड़ा असांजा भाउ भेण आहिनि, इन्हनि खे हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म मिलियो आहे। असां वारे ज़माने में टीवी चैनल्स इहे शयूं हूंदियूं कोन हुयूं, बस हिकिड़ो पीटीवी हूंदो हुयो, उहो बि वॾी पर्ची हूंदी त पीटीवी वेंदा हुआसीं। पीटीवी वञण जो इत्तेफाक भी न थियो, वजह जी हिन फील्ड में आयासीं तॾहिं पीटीवी ॾिठी सही। बिल्कुल, तो आप सब लोग लकी हैं कि आपको इस एज में ही किसी चैनल की ट्रांसमिशन पर आप बैठकर और आप माशाल्लाह से नात पढ़ रहे हैं। तो एक छोटी सी आप सब लोगों से गुजारिश है ना कि आपको अल्लाह ताला ने एक मौका दिया है, ठीक है, तो इस मौके को आप पॉजिटिव तरीके से इसको निखार के अवेल करें। समझ रहे हैं, मतलब ये ना हो कि 5 नातें मशहूर जो हैं वही हमें याद होंगी और 2 हमद याद होंगी, हमें एक मनकबत याद होगी, दिन के हिसाब से हम आप नए अशार ढूंढें, नए जितने भी कंपोज़र्स हैं जिन्होंने नात शरीफ बनाई हैं, या नए कंपोज़र से आप खुद जाके मिलें, नए अशार पढ़ें और उससे आपको भी एक आपकी खुद की पहचान बन जाएगी। सही है जी, बिल्कुल। तानिया आप असां सां गॾु आहे, तानिया खां पुछां, अच्छा तानिया, तव्हां हींअर त सभिनीनि डायरेक्टरनि खे रिफ्यूज़ करे छॾियो अथव बाबा रमज़ान में, त हाणे छा चांद राति खां कमु शुरू थींदो या ईद 3 ॾींहंनि खां पोइ? ईद खां पोइ, मतिलबु छा गाना लाइन अप आहिनि, ड्रामा लाइन अप आहिनि? गाना त पहिरियों ई ठाहे छॾिया आहिनि। अच्छा, ईद खां पहिरीं? सच कमु, मां चयो हिन चक्कर त मां पूरी तयारी करे वेहंदमि। अच्छा, इहो तव्हां एवरी ईयर ईअं कंदा आहियो या हिन साल? छो त पोएं साल जेको मूंसां थियो न, ट्रांसमिशन बि कयां पई, सॉन्ग्स बि, ड्रामा बि, रोज़े में, मतिलबु मां इलाही हू परेशान थी वियसि यार, हिकु इंसान आख़िरकार केतिरो बर्दाश्त करे, एतिरो बर्डन न विझणु खपे, एतिरो न। ऐं डायरेक्टर वरी चवंदा आहिनि त भई असीं तव्हांखे अलावा रखूं बि कंहिंखे नथा, असांखे ॿी का खपे न, असांखे उहा शइ नज़र ई नथी अचे, असीं इंतज़ारु करे था वठूं पर तव्हां रिजेक्ट न कयो। ऐं मूंखे, मां अल्लाह साईं जो शुक्र अदा कंदी आहियां, ही का वॾी ॻाल्हि कान्हे का, मां को एतिरी बि टैलेंटेड या ख़ूबसूरत न आहियां। अल्लाह साईं हुन वक़्तु मूंखे हिन मीडिया में मोकिलियो जंहिं वक़्तु शायदि छोकिरियूं घटि हुयूं, ऐं वरी मां हिकिड़ी आई त वरी मज़े सां मस्ती बि कयां। तव्हां आया त उन वारी ॻाल्हि ईअं चइजे त खाली मैदान हुयो, आप आई तो बाहर आ गए, तो पोइ हिते मां चई सघां थी भाई हमने मैदान खाली छोड़ा तो आप आई ना, जब हम मैदान में थे तो हमारे होते हो तो कोई भी नहीं आ सकता था। मां यही ॻाल्हि चई, मां चयो अल्लाह जो शुक्र आहे। बिल्कुलु ज़बरदस्त। ऐं माशाल्लाह सां आऊं ॾाढो लकी आहियां जो आऊं 2 टैलेंटेड आर्टिस्टनि में वेठो आहियां, हाणे ख़बर थी वई। सो असां सां गॾु ॿिया बि महिमान आहिनि, तंज़ीला कामरान खे गुज़ारिश कंदसि त असांखे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुए नबी से आ ना सके हम, राहत ही कुछ ऐसी थी,
कुए नबी से आ ना सके हम, राहत ही कुछ ऐसी थी, याद रही ना जन्नत हमको, वो जन्नत ही कुछ ऐसी थी। पास बुलाया, पास बिठाया, जलवा दिखाया खालिक ने, पास बुलाया, पास बिठाया, जलवा दिखाया खालिक ने। ये तो आखिर होना ही था, चाहत ही कुछ ऐसी थी, याद रही ना जन्नत हमको, वो जन्नत ही कुछ ऐसी थी। दुनिया में सरकार की नाते पढ़ते रहे हम, सुनते रहे हर एक लम्हा, दुनिया में सरकार की नाते पढ़ते रहे हम एक लम्हा, कब्र में भी थी नात लबों पर, आदत ही कुछ ऐसी थी, याद रही ना जन्नत हमको, वो जन्नत ही कुछ ऐसी थी। सुभान अल्लाह माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत असांखे तंज़ीला कामरान असांखे नात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई। अच्छा तानिया, विच में तव्हां ॾिठो हूंदो त महांगाई जे करे फ्रूट्स जो बाइकआउट कयो हूंदो, सोशल मीडिया ते तव्हां ॾिठो हूंदो, टीवी त हूअं ई पाण आर्टिस्ट घटि ॾिसंदा आहियूं, सोशल मीडिया फेसबुक इन्हनि ते। पोइ वरी कंहिं ॿिए हिकिड़े दोस्त लिखियो त हाणे ईद बि अचण वारी आहे त उहो लेडीज़ सूट्स या जेंट्स सूट्स बि महांगा थी वेंदा हलिया, त इन जे करे को बाइकआउट कंदो या न? मूं बि सोचियो आहे बाइकआउट कयां न, कहिड़ी शइ खां? मतिलबु कपिड़ा जेके ईद जा जेके 6-6, 4-4, 8-8 वठंदा हुआसीं, हाणे सोचां पियो मां सम्झी वियमि जी ॻाल्हि जी एंडिंग मां कयां थी। दरअसल मूंखे डिज़ाइनर ॾींदा आहिनि, मूंखे तकलीफ़ न आहे हिन शइ जी, वठण जी तकलीफ़ न आहे, पर मूंखे ॾुख थींदो आहे ग़रीब भेण भाउ जे लाइ। त वाक़ई महांगाई किरण, मां अव्हां सां शेयर कयां त मां कल्ह ई वई हुयसि, ईअं ई पंहिंजो को पर्सनल कमु हुयो शॉपिंग जे लाइ, लोन जो वॻो 12,000 रुपए जो, ईअं ई आहे जेको तव्हां पातो 12,500 रुपए जो, मुंहिंजो 12,000 रुपया लोन? हाँ, लोन ॾाढी महांगी थी वई आहे हींअर। सिर्फ तव्हांखे 2 पीस रओ ऐं शर्ट जेको 6,000 में मिलंदी, 8,500 4 6,000 में तव्हांखे बस 2 पीस मिलंदो, 3 पीस त तव्हांखे 10-12,000 खां घटि कोन थो मिले। हींअर जेकी मां फ्रॉक बि वधीक घटि में घटि न त 15,000 जी हूंदी। न त पोइ इन जे लाइ तव्हां गर्ल्स कुझु एक्टिविटी कयो न, त असां बॉयज़ जे हथ में फ्रूट्स बंदि करायोसीं,
असां 3-4 ॾींहं फ्रूट जो बाइकआउट बस कयोसीं। हाणे इहो आहे त कट पीस मां कपिड़ा वठो ऐं उहे पाण स्टिच कयो घरनि में, सुठो हिकिड़ो मशवरो थी ॾियां पई। मतिलबु हाणे वरी खां दर्जी हाणे तव्हां पाण ई थी वञो, हा, जीअं नंढड़े हूंदे कोन माण्हू बिल्कुलु, अम्मी हाणे ईअं ई मशीनूं करिणो इहे पवंदो। सिबंदियूं भाई कट पयूं। पीस तव्हांखे सस्तो थो मिले पियो, कट पीस तव्हांखे 600 रुपए जे अंदरि मिली थो वञे, त आराम सां उहो वठी करे पाण सुठो डिज़ाइन करे ड्रेस छो कोन थो पाए सघिजे। एक्चुअली छा आहे, हिन जे पोयां बि हिकिड़ो रीज़न आहे न, पंहिंजी टेक्सटाइल बंदि थी वई आहे। हाँ, ठीकु आहे, टेक्सटाइल बंदि थी वई, टेक्सटाइल खे न गैस पे मिले प्रॉपर, न बिजली थी मिले, बिजली पई मिले बिजली न। प्रॉपर। त असां जूं कंहिं ज़माने में फैसलाबाद असांजो टेक्सटाइल जो किंग भाई हूंदो। बहावलपुर तव्हां ॾिसो, टेक्सटाइल। फैसलाबाद हूंदो हुयो, मुल्तान हूंदो हुयो, केॾियूं ज़बरदस्त फैक्ट्रीज़ हुयूं हुते। इनफैक्ट कराची जे अंदरि साइट एरिया में तव्हां ॾिसो बिल्कुलु, केॾियूं बिल्कुलु। फैक्ट्रीज़ बंदि थी वियूं आहिनि बसि लास्ट कुझु हाणे- महीननि में ई। हाणे माण्हुनि वटि खाइण जे लाइ कोन्हे को, सो उहे हाणे वीचारा कपिड़ा किथां वठनि ॻाल्हि या आहे, सिबनि। बिल्कुलु ईअं ई आहे। सो अलाह साईं उन्हनि सभिनीनि खे हिदायत ॾे, जेके माल खे खामखाई वठनि हिकिड़े पैसनि में था, वरी हुनखे विकिणनि 4 गुना ज़्यादा पैसनि में सही था। ॻाल्हि आहे। सो अलाह साईं सभिनीनि खे हिदायत ॾे। हींअर वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, असां सां गॾु ई रहिजो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। ॿीहर तव्हांखे महिमान रमज़ान में भलेकार कंदासीं ऐं ही चिकन किचन सेगमेंट तव्हां ॾिसी रहिया आहियो शफ़क़ जे ताउन सां। शफ़क़ जो चवणु आहे शफ़क़ कुकिंग ऑयल वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन के इंटरनेशनल फूड सेफ्टी स्टैंडर्ड्स के मुताबिक तैयार किया जाने वाला कुकिंग ऑयल है, जो कि सेफ फूड और सेफ ऑयल के को यकीनी बनाता है। शफ़क़ प्रीमियम कुकिंग ऑयल मार्केट में लॉन्च होने वाला एक नया ऑयल है जो विटामिन ए, डी और ई की खूबियों के साथ कोलेस्ट्रॉल और ट्रांस फैट फ्री है। इन्हीं करे चवंदा आहिनि त जॾहिं बि तव्हां शफ़क़ कुकिंग ऑयल यूज़ कयो था त तव्हांखे भारीपन फील कोन थींदो, तव्हांजी तबियत सेट रहंदी ऐं इलाही लाइट वेट आहे। इन जे रंग सां ई तव्हांखे अहसासु थींदो त हीउ केतिरो लाइट वेट आहे। WHO फूड सेफ्टी स्टैंडर्ड सेफ ऑयल एंड फूड फॉर ह्यूमन कंजप्शन गुड फॉर हेल्दी लाइफस्टाइल आगाज़ नई सुबह का। त बिल्कुलु असांजी डिश बि रेडी आहे जेका तयारु थी आहे शफ़क़ कुकिंग ऑयल में। ऐं रेसिपी जो नालो थोरो ॾुखियो आहे पर मां वरी बि चई थी वठां, पोटैटो स्टफ्ड पोटैटो पैनकेक्स। और ये देखिए ये अच्छा, बिल्कुल मां अञा भी न चई पैनकेक्स की सघियसि। तरह रेडी है। अच्छा, मैं अभी भी नहीं बोल सकी, ज़रा दोबारा रिपीट करें। स्टफ्ड पोटैटो स्टफ्ड पैनकेक्स। पोटैटो पैनकेक्स, ओके। ये मैंने अपने पुराने ट्रेजर में से निकाली है और जो है मुझे बड़े मज़ेदार लगी। मैंने कहा ये कहाँ मैं भूल गई कि ये तो हम बनाते थे पहले। इसमें अक्सर लोग कीमा बनाते हैं, तो आप कीमे की जगह आप ये वाली फिलिंग करके बनाएं तो बड़े मज़े के लगते हैं। पोटैटो के अंदर हम मतलब क्योंकि आलू तो देखिए vegetables और, हाँ, सबके फेवरेट होते हैं। बहुत सारी चीज़ें यूज़ कर सकते हैं हाँ, इसके अंदर ये मुझसे अकेला बनवाया था। ये मैंने मां चयो तो भाई कोई डिफरेंट को शेप भी हुजे। यो त असांखे ख़बर आहे त टिक्की जेको असां चवंदा आहियूं पटाटे जी टिक्की, त ही बेसिकली ही कटलेट आहे असल में जेको असां अच्छा चवंदा आहियूं। हाणे त छा थियो आहे, एतिरा किचन जे हवाले सां एतिरा इंस्ट्रूमेंट्स अची विया आहिनि, डिज़ाइनिंग जे हवाले सां स्टार्स भी बन जाते हैं अब तो। कटर्स अची विया आहिनि हाँ, न, बेसिकली इलाही डिफरेंट शेप जा कटर्स अची विया आहिनि मार्केट में, त तव्हां कोई बि शेप ॾेई सघो था घर में। बिल्कुलु सही। कुकिंग ॾाढी ईज़ी थी वई आहे। बिल्कुलु, हिकिड़ो टाइम बिल्कुलु। हूंदो हुयो कुकिंग ॾुखी हूंदी हुई, ऐं हाणे त कुकिंग जेका आहे ईज़ी थी वई आहे। फोन कॉल ते बि हा, हा तव्हां ऑनलाइन बि घुराए सघो था। ऑनलाइन बिल्कुलु तव्हां ॾेखारे सघो था स्क्रीन ते। डिश आउट थी चुकी आहे ऐं केॾी ज़बरदस्त लॻी रही आहे असांजी डिश। डिश की प्रेजेंटेशन हमेशा अच्छी होनी चाहिए ताकि और आपकी जो भूख Craving है वो मज़ीद बढ़ जाए। मज़ीद बढ़ अच्छा, जाए। मूं वटि हिते थोरा गेस्ट इलाही आहिनि, अगरि तव्हां आऊं हिननि जी तरफ़ अचां तव्हां बिल्कुलु बिल्कुलु असांजो ready आहे? वाइंड अप
हाँ हाँ रेडी हलो, ओवर टू यू नाउ ज़बरदस्त। अॼु शफ़क़ वारनि जी तरफ़ खां ई पटाटियूं टिकियूं ठहियूं ऐं ॿियो पाकोला जो को जूस ठहियो ईअं न हाँ मरहबा मरहबा जो को जूस ठहियो अभी तो तव्हां जूस सभु न मरहबा गुलबहार वारनि जो शरबत ठहियो आहे सो घर में तव्हां सभु इंजॉय कजो। तानिया बि असां सां गॾु आहे ऐं ॿिया खोड़ सारा महिमान बि असां सां गॾु आहिनि। तानिया तव्हां हलो माशाल्लाह सां अलाह साईं इहा सुठी ॻाल्हि आहे त हिकिड़ो बिज़ी आर्टिस्ट 11 महीना या पूरो साल जेको कमु कंदो हुजे अचानक रमज़ान में वरी हू ब्रेक ॾेई छॾे ऐं हर तरीक़े सां पोइ इफ़्तार दावतूं थींदियूं हूंदियूं उन्हनि में वञो या उन्हनि में बि बसि सफ़ाई सोशल एक्टिविटी ख़तमु बंदि न वेंदी आहियां जीअं अव्हां घुरायोसीं एंडी शर्मा लखथराई थी आहियां त इहे जेके बि प्रोग्राम वारा इनवाइट कंदा आहिनि मां ज़रूरु वेंदी आहियां छो त मूंखां इलाही सालनि खां नाराज़ हुया माण्हू अच्छा मां इनवाइट कंदा त मां न वञी सघंदी हुयसि मसरूफ़ियात जाम हुई हाणे मां सोचियो त उन्हनि सभिनीनि खे परचाइजे ज़बरदस्त त हाणे वञिजे जेको बि इनवाइट कंदो आहे ऐं जीअं तव्हांखे ख़बर हूंदी मुंहिंजी सालगिरह अच्छा तव्हांजी कल गुज़री माशाल्लाह हैप्पी त उहो बर्थडे बि हा चैनल्स ते ई थी त ख़ुशी महसूसु थींदी आहे एतिरो प्यार एतिरी मोहबत मिलंदी आहे पोइ हुनजे करे माण्हू बाक़ी कमु छॾे उन्हनि खे टाइम ॾिए न हलो ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं तव्हां हिकिड़ा सुठा आर्टिस्ट आहियो ऐं नो डाउट तव्हां जी हिकिड़ी पंहिंजी स्क्रीन आहे तव्हांजी हिकिड़ी पंहिंजी फॉलोइंग आहे तव्हांजी हिकिड़ी पंहिंजी व्यूअर्स आहे जेका मूं तव्हां सां गॾु हिकिड़ो गानो कयो हींअर शायदि शमन जो गानो शमन जो अमित डायरेक्टर हुयो ऐं तमामु सुठा डायरेक्टर आहियो थैंक यू वेरी मच बसि कोशिशि कंदा आहियूं अच्छा अमित शाह मूंखे तव्हांजी उहा ॻाल्हि यादि ईंदी आहे त मां सुर संगीत प्रोग्राम कयां पई ऐं तव्हां वज़ीर अली शाह साहब जी हा तव्हां बिल्कुलु साम्हूं वेठा हुयो जीअं ई ब्रेक थी तव्हां क्लैपिंग कई त मूंखे इलाही खिल ईंदी आहे त मतिलबु तव्हां सम्झो था न न बिल्कुलु तव्हां अच्छा ॿी ॻाल्हि त मॉडलिंग सां गॾोगॾु तव्हां होस्ट बि सुठा आहियो मूं तव्हांजो इहो काशिफ़ जी डायरेक्शन में जेको प्रोग्राम हलंदो आहे सुर संगीत इहो मूं तव्हांजो ॾिठो आहे इलाही चकर ॾिठो आहे मूं लाइव बि ॾिठो आहे तव्हांजो शो पर तव्हां होस्टिंग जो बि तव्हांखे हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस आहे ऐं माशाल्लाह होस्ट सुठो उहो हूंदो आहे जंहिं खोड़ सारा ॻाल्हाइण जे लाइ अखर हुजनि ऐं उहो मवाद हिन लाइ तव्हां क्लिपिंग कई मां हुन वक़्तु पुछी न सघियसि बिल्कुलु त तव्हांजो उहो फेस मूंखे हींअर बि यादि आहे वाह तानिया वाह ज़बरदस्त एक्सीलेंट असांजूं दुआऊं तव्हां सां हमेशह गॾु आहिनि अच्छा हिकिड़ो ॿियो दोस्त असां सां गॾु आहे जेको शाम खां असां सां गॾु आहे पर साईं ऑन ऑफ लॻो पियो आहे सो कारी जमाल साहब खे हाफ़िज़ जमाल साहब खे असीं गुज़ारिश कंदासीं हाफ़िज़ जमाल नक्शबंदी हिननि जो पूरो नालो आहे पर हिननि चयो त आमिर भाउ मुंहिंजो नालो सिर्फ़ु तव्हां हाफ़िज़ जमाल लिखिजो सो हाफ़िज़ जमाल साहब खे असीं गुज़ारिश कंदासीं त असांखे कुझु ॿुधाइनि हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी का जिस्म मुबारक बड़ा मुक़द्दस है नबी का जिस्म मुबारक बड़ा मुक़द्दस है न उनके जिस्म मुबारक का साया पाया है न उनके जिस्म मुबारक का साया पाया है न उनके जिस्म मुबारक का साया पाया है मगर हुजूर का सारे जहाँ पे साया है मगर हुजूर का सारे जहाँ पे साया है नबी के जिस्म पे मक्खी कभी नहीं बैठी नबी के जिस्म पे मक्खी कभी नहीं बैठी खुदा ने तैयब ताहिर उन्हें बनाया है खुदा ने तैयब ताहिर उन्हें बनाया है जरा लहू जो लगा जो का
तो कहा रब ने, जरा लहू जो लगा जू का तो कहा रब ने, नबी उतार देना न हुक्म आया है, नबी उतार देना न हुक्म आया है, नबी का जिस्म मुबारक बड़ा मुक़द्दस है। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, हाफ़िज़ जमाल साहब। ऐं हाणे असांजी ॿी भेण आहे, नंढड़ी अदी आहे असांजी बिस्मा फ़ातिमा, उन्हनि खे असीं गुज़ारिश कंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कभी ऐसी हाज़री हो, कभी ऐसी हाज़री हो, दरे मुस्तफ़ा पे मेरी, कभी ऐसी हाज़री हो, कभी ऐसी हाज़री हो, मेरे सामने हो रोज़ा, मेरे सामने हो रोज़ा, मुझे मौत आ रही हो, कभी ऐसी हाज़री हो, कभी ऐसी हाज़री हो, कहे मौत मुझसे जिस दम, तेरा वक्त आखिरी है, कहे मौत मुझसे जिस दम, तेरा वक्त आखिरी है, मेरी रूह उस घड़ी भी, मेरी रूह उस घड़ी भी तेरी नात पढ़ रही हो, कभी ऐसी हाज़री हो, कभी ऐसी हाज़री हो, मैं खुदा से मांगता हूँ ये दुआ कसम खुदा की, मैं खुदा से मांगता हूँ ये दुआ कसम खुदा की, मेरे दिल में हो मदीना, मेरे दिल में हो मदीना, मेरे लब पे या नबी हो, कभी ऐसी हाज़री हो, कभी ऐसी हाज़री हो, दरे मुस्तफ़ा पे मेरी, कभी ऐसी हाज़री हो। माशाअल्लाह, तमामु इनोसेंट वॉइस हो तव्हांजो, ऐं माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत निभायो तव्हां बि। अच्छा, हिकिड़ो ॿियो दोस्त बि असां सां गॾु शाम खां ई असां सां गॾु आहे, समी मोहम्मद समी कादरी साहब। सो ही टाइम थोरो तानिया असां वटि जेको घटि हूंदो आहे, त इन करे असीं चवंदा कवर करणो पवंदो आहे, बिल्कुलु सभिनीनि खे राज़ी करणो पवंदो आहे सभिनीनि खे। जी, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। या मुस्तफ़ा अता हो, फिर ज़ेने हाज़रे का
या मुस्तफ़ा अता हो फिर ज़ेने हाज़िरे का कर लूँ नज़ारा आकर मैं आपकी गली का कर लूँ नज़ारा आकर मैं आपकी गली का एक बार तो दिखा दो रमज़ान में मदीना एक बार तो दिखा बेशक बना लो आका मेहमान दो घड़े का बेशक बना लो आका मेहमान दो घड़ी का रोता हुआ मैं आऊं दागे जिगर दिखाऊं रोता हुआ मैं अफ़साना भी सुनाऊं मेरे आका अफ़साना भी सुनाऊं मैं अपनी बेकसी का या मुस्तफ़ा अता हो। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत अशार ऐं अदायगी तव्हांजी तमामु बहितरीनु हुई ऐं जेतिरा बि असां पहिरें ॾींहं खां ट्रांसमिशन असां माशाल्लाह सां हलायूं पिया ऐं कुझु त अहिड़ा महिमान बि असां वटि ईंदा आहिनि जेके आऊं 13 सालनि खां इहा ट्रांसमिशन कयां पियो न रमज़ान जी सो उहे नात खाऊं जेके पहिरें अॼु खां 13 साल पहिरियों नंढियूं नंढियूं आयूं ॿार हूंदियूं हाणे उन्हनि खे हिन ईयर साल ॾिसां पियो त माशाल्लाह जवान थी वियूं आहिनि वॾियूं थी वियूं आहिनि ऐं वरी जेके नात ख़्वां हज़रात हाणे जीअं जुनेद असांजो ही चुश्ती साहिबु आहे इहो नंढिड़ो आयो असां 10 साल पहिरीं 11 साल पहिरीं ही नंढिड़ो आयो असांजी ट्रांसमिशन में आयो हाणे त माशाल्लाह सां ख़ूबसूरत नात ख़्वां बि तमामु बहितरीनु अलाह साईं ॾाढी 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 बहितरीनु आवाज़ आहे पाण न पढ़ंदा आहिनि हिते पाण बि कॾहिं कॾहिं पढ़ंदा आहिनि असां न ही बिज़ी बि इलाही हूंदा आहिनि न मुख़्तलिफ़ चैनल्स ते हूंदा आहिनि सो हिननि जी वॾी महिरबानी आहे जो असांखे टाइम ॾींदा आहिनि पर ही तमामु ख़ूबसूरत नात आहिनि। अच्छा तव्हांजी भेण बि सिंगिंग जे हवाले सां ईद जे लाइ उन्हनि जा आहिनि कुझु प्रोजेक्ट्स ईद जे लाइ न आहिनि ईद खां पोइ हू स्टार्ट कंदी दरअसल हुन जी कुझु प्लैनिंग्स आहिनि उहे हुन बाबति हू कमु कंदी पोइ हुन हिसाब सां हू पंहिंजे हिसाब सां चओ त मुंहिंजी पंहिंजी लाइफ आहे हुनजी पंहिंजी लाइफ आहे इहो बि हुनजो लॻ थोरो आहे त हिकु त असांजे ख़ानदान में केरु सिंगर न आहे। अच्छा तव्हां हिकिड़ो दफ़ो मूंसां हिकिड़ी ॻाल्हि शेयर कई तव्हां चयो त आउं पंहिंजी इन भेण खे ॾिसी ई मीडिया में आई हुअसि उहा ॿी भेण अच्छा उहा ॿी भेण हुई अच्छा मतिलबु कंहिं भेण खे ई ॾिसी तव्हां एक्ट्रेस ई हुई उन्हनि KTN ते कमु कयो आहे असल में त हुननि जी सुञाण KTN खां थी पोइ शादी थी वई त उन्हनि ई मूंखे चयो त मीडिया में अचो
हिन खे वरी मां हिन जी आवाज़ ॾाढी सुणी हुई सोनिया, त मां हिन खे अक्सर चवंदी हुयसि, मां चवंदी हुयसि सोनिया तूं सिंगिंग जी तरफ़ अच, असां वटि सुठे सिंगर्स जी ज़रूरत आहे। उहो चवंदी हा हा ज़रूरु ज़रूरु, पर हाणे जॾहिं हुन 1 साल थी वियो सिखिया वठे थी त हुनजा पंहिंजा कुझु ख़्वाब आहिनि, हुन मुताबिक़ उहो ईंदी, हुनजा पंहिंजा शेड्यूल आहिनि। इंशाल्लाह असांजी दुआऊं हुन सां गॾु आहिनि। ऐं अगरि उन्हनि खे नात शरीफ़ पढ़णु ईंदी आहे या हमद पाक पढ़णु ईंदी अथनि त हीअ रमज़ान जी ट्रांसमिशन में अची सघे थी ऐं हुन में अचे ऐं पंहिंजी हिकिड़ी हाज़िरी बि हुनजी थी वेंदी ऐं जंहिं पहिरियां दर इहे झलिया सो पोइ हुनजा बेड़ा ई पार आहिनि। बिल्कुलु, ऐं मुंहिंजी एॾी का ख़्वाहिश आहे त हुनजो पहिरों प्रोजेक्ट KTN खां वञे ऐं हिन खां पहिरियां PTV ते बि हुनजो रिकॉर्ड थी वियो, रिकॉर्ड थियण खां पोइ मां रुकराए छॾियो, छो त पोइ मां चयो न मूंखे KTN मुंहिंजो मतिलबु दिलि जे वेझो आहे हिकिड़ी शइ, उहा आहे KTN। बिल्कुलु बिल्कुलु। त असल में जेकी इहा हिकु हक़ीक़त आहे, तव्हां मुंहिंजी जेकी सुञाणप थी न उहा KTN खां ई थी। बिल्कुलु। त अॼु अगरि माण्हू मूंखे सुञाणनि था, मां हींअर इलाही पर्सनल ॻाल्हियूं शेयर थी कयां, मां हींअर नवाबशाह वई हुअसि त हुते मां गाॾी पाण ड्राइव कयां पई, थोरी देरि लाइ बीठी, मां सोचियो सामान वठिणो हो, त जीअं ई मां गाॾी मां लथी ऐं जीअं मां शॉप ते वई त यकीन ॿुधो 2 छोकिरियूं मूं जेतिरियूं अची उन्हनि मूंखे भाकुर पातो, मां मेकअप वग़ैरह कुझु बि न आहे, किने कपिड़नि में ओ मिठी मां चयो ही आहे KTN। बिल्कुलु इहो आहे KTN। सो बसि असांजी दुआऊं आहिनि त अलाह साईं ईअं ई KTN खे, KTN जी टीम खे, KTN जे वर्कर्स खे, KTN जे आर्टिस्टनि खे, KTN जे स्टाफ खे हमेशह शाद आबाद सेहत ऐं उन्हनि सभिनीनि खे हिकिड़े ख़ुशियूं अता करे ऐं हमेशह इहे ठीकु हूंदा त KTN बि ठीकु हूंदो। सो तव्हांजी वॾी महिरबानी तानिया, तव्हां असांजे प्रोग्राम में आया। अलाह साईं तव्हांखे तव्हांजी त लखे थराई थी आहियां, जेकॾहिं होस्ट आहियां त उहो तव्हांजे करे आहियां। ज़बरदस्त, वॾी महिरबानी, तव्हां असांजी हिन रमज़ान जी ट्रांसमिशन में आया। असांजूं वेल विशिस ऑलवेज़ विथ यू ऐं तव्हां हिकिड़ा टैलेंटेड आर्टिस्ट आहियो। अलाह साईं तव्हांखे हमेशह कामयाबु कंदो। ॿिया बि जेतिरा महिमान आहिनि उन्हनि जी सभिनीनि जी वॾी महिरबानी। अॼु जी ट्रांसमिशन पंहिंजे इख़्तिताम ते आहे। लास्ट में असांजी भेण आहे मरियम कामरान, उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त असांखे लास्ट में ॿुधाइनि। सो दोस्तो इनशाला वरी ज़िंदगी रही हयाती त सुभाणे 13 रोज़े ते तव्हां सभिनीनि सां मुलाक़ात थींदी। जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, दुआउनि में हमेशह यादि रखिजो। ख़ुदा हाफ़िज़ जी। हुदूद तारे सिदरा हुजूर जानते हैं, कहाँ है अर्शे मौला हुजूर जानते हैं। जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं। मैं इस यकीन से निकला हूँ हुजूर जानते हैं। मेरे सफ़र का इरादा हुजूर जानते हैं।